दोस्तों, पेश खिदमत है जाहिदा अबड़ो जी कहानी। उन्वान खौफ, आवाज साकिब अबड़ो। हूअ अलार्म जे आवाज़ ते छिरक भरे उथे थी। खेस ईअं थो लॻे ॼण खेस कॉलेज लाइ देर थी वई हुजे। अलार्म बंदि करे कुछ देर लाइ बेड ते ई लेटी थी रहे। कमरो सॼी राति एसी हलण जे करे काफ़ी थधो महसूस थी रहियो आहे। हू कंफर्टर खे छिके पंहिंजी टंगुनि खे ढके थी ऐं कुछ देर बेड ते लेटे लेटे कुछ सोचे बेड तां लही स्लिपर पाए दरिए जे भर में अची बीहे थी ऐं दरिए तां पर्दो हटाए थी। पर संदसि दिमाग़ कंहिं ॿिए पासे सोचे रहियो आहे। गणतीअ में यकदम पंहिंजे कमरे में पियल अलमारीअ तरफ़ वधे थी, उनखे खोले थी। खेस हिक तरफ़ पंहिंजा हैंगर्स में टंगियल कपिड़ा साॻिए नमूने नज़र अचनि था त अलमारीअ जे हिक शेल्फ ते खेस पंहिंजी जमा कयल परफ्यूम्स जी कलेक्शन जीअं रखी हुआई साॻिए नमूने नज़र अचे थी। संदसि नज़र भित ते टंगियल वॾे हैंडबैग ते पवे थी। निशा अलमारी अंदर कपड़नि खे उथलाए हथ सां कुछ चेक थी करे खेस आथत थिए थी। उहा तयार थियण लाइ वॉशरूम हली थी वञे। टूथब्रश करण लाइ पेस्ट कढे थी, ब्रश ते रखे थी ऐं पंहिंजनि डिघनि रेशमी कारनि वारनि खे हथ सां वेढ़े बंच थी ठाहे। थोरी देर लाइ पाण खे आईने में ॾिसे थी, जंहिंमें खेस हल्की लाली नज़र अचे थी। खुद खे ॾिसी थोरी देर लाइ परेशान थी वञे थी त शायदि उहा राति जो मुकम्मल तरह सुकून सां बि न सुम्ही सघी आहे। संदसि मथो बि गरो गरो महसूस थी रहियो आहे। उहा जल्दी जल्दी ब्रश करे शावर वठी चेंज करे ॿाहिरि निकिरे थी। संदसि कमरे में टेबल ते नाश्तो रखियल आहे। उहो नाश्तो करे पंहिंजो वॾो हैंडबैग भित तां हैंगर मां लाहे सामान नंढे बैग में उन मां मुंतकिल थी करे उहो कमरे जो दर बंदि करे कबट मां कुझु कढी पंहिंजे बैग में विझे थी ऐं पंहिंजे कमरे में इर्द गिर्द ॾिसे थी त हर शइ पंहिंजी जाइ ते आहे। ऐं पोइ उहा कमरे खां ॿाहिरि निकिरे थी। ॿाहिरि लाउंज में संदसि माउ पीउ टीवी ॾिसी रहिया आहिनि ऐं नाश्तो बि करे रहिया आहिनि। ख़ुदा हाफ़िज़, मां निकिरां थी। उन पंहिंजी परेशानी लिकाई ते माउ ऐं पीउ खे पंहिंजे नॉर्मल अंदाज़ में मोकिलाईंदे चयो, अमां नाश्तो कई? संदसि पीउ सुवाल कयो। हा बाबा, नाश्तो करे वरितुमि, ख़ुदा हाफ़िज़। हुन हिकु दफ़ो ॿीहर चयो ऐं पंहिंजी गाॾीअ जी चाबी टेबल ते ॻोल्हण लाइ हेॾा होॾा ॾिसण लॻे थी। अमां, मुंहिंजी गाॾीअ जी चाबी किथे आहे? हुन लिविंग रूम जे साॼे पासे रखियल साइड टेबल जे भर में बीहंदे माउ खां पुछियो। गुटू खणी वियो हूंदो, गाॾीअ खे कपिड़ो हणण लाइ चयोमांसि। संदसि माउ टीवी ॾिसंदे खेसि वराणी ॾिनी। उहो दर खां ॿाहिरि निकिरे थी। गुडू गैरेज में गाॾीअ खे कपिड़ो पियो हणे। गुडू जल्दी कर, गेट खोल, कॉलेज खां ॾाढी देर थी वई आहे। हुन गुडूअ खे थोरो तकड़ में गेट खोलण लाइ चयो। गुडू तकड़ो तकड़ो गाॾीअ खे कपिड़ो हणी चाबी निशा खे ॾेई दर खोले थो। उहा ड्राइविंग सीट ते वेही बैग खे पासे वारी सीट ते उछलाए परेशानीअ मां पंहिंजो पघर उघंदे गाॾीअ खे स्टार्ट थी करे एसी ऑन करे थी। उहा गाॾी पंहिंजे घर वारे रस्ते खां मेन रोड ते आणे थी। उहा रोज़ उन रोड तां लंघंदी आहे, पर खेसि एतिरा माण्हू कॾहिं बि नज़र न आया जेतिरा अॼु नज़र अची रहिया हुआ। उहा गाॾीअ खे रस्ते ते डोड़ाए कॉलेज वेंदे हिकु सुनसान रोड तां लंघंदे गाॾीअ खे स्लो थी करे ऐं गाॾीअ जो शीशो हेठि करे बैग मां कुझु कढण जी कोशिशि थी करे, पर ओचितो ई ओचितो खेसि पुलिस जी गाॾी नज़र अचे थी जेका परते बीठल आहे। ही छा पिया कनि हिते? उहा ख़ुदि खां सुवाल थी करे। इन खां पहिरीं त मां कॾहिं पुलिस खे हिते नाहे ॾिठो। उहा ख़ुदि सां ॻाल्हाईंदे थी चवे। उहा हिकदमि गाॾीअ जे शीशे खे मथे थी करे ऐं ख़ौफ़ में विकोड़जी थी वञे ऐं गाॾीअ खे हाईवे तरफ़ खणी थी वञे। खेसि लॻो त अॼु हूअ कॉलेज खां लेट थी वेंदी, पर इन ॻाल्हि जी परवाह करण खां बग़ैर हाईवे तरफ़ गाॾीअ जो रुख़ मोड़े थी ऐं का अहिड़ी जाइ तलाश करण लाइ हेॾां होॾां ॾिसे थी जेका सुनसान हुजे, को माण्हू नज़र न अचे। पर हुनखे हर जाइ ते को न को माण्हू नज़र अची रहियो आहे। खेसि ईअं लॻी रहियो आहे ॼण केतिरियूं ई अखियूं संदसि साॼे ऐं खाॿे वारे शीशनि मां संदसि वजूद अंदरि ॾिसी रहियूं आहिनि ऐं हूअ उन्हनि अखियुनि खां बचण लाइ
थोरी देर लाइ पंहिंजूं अखियूं बंदि करे थी छॾे, पर हिकदमि कंहिं ट्रक जे हॉर्न ते संदसि अखियूं खुली वञनि थियूं, जेका संदसि गाॾीअ पुठियां तेज़ रफ़्तारीअ सां रस्ते ते अची रही हुई ऐं संदसि गाॾीअ खे क्रॉस करे वई। संदसि दिलि में केतिरा ई ख़ौफ़ ऐं वसवसा अची गॾु थिया आहिनि। उहा उन्हनि सभिनी खे पंहिंजी अखियुनि अॻियां नचंदे ऐं मथियुसि कब्ज़ो कंदे महसूसु करे रही आहे। संदसि हथ बिल्कुलु थधा बर्फ़ जहिड़ा थी रहिया आहिनि ऐं हूअ जीअं घर खां निकिती आहे, खेसि का बि जॻह अहिड़ी नज़र न आई आहे जिते को माण्हू बीठल न हुजे। अॼु खेसि महसूसु थी रहियो हो त हूअ रोज़ केतिरी न बेपरवाहीअ सां गाॾी हलाईंदी आहे। हुनखे त रस्ते खां सवाइ कुझु ॾिसण ई नाहे ईंदो, जॾहिं अॼु हुनखे सिर्फ़ु ख़ाली रस्ता खपनि त खेसि माण्हू ई माण्हू नज़र अची रहिया आहिनि। हाणे खेसि हिकु कचरा कुंडी ज़हन में तरी अचे थी। उन कचरा कुंडीअ जी ॻोल्हा लाइ रस्ते ते उन पासे गाॾीअ खे मोड़े थी जिते एतिरी सुबुह जो त कोई बनी बशर न हूंदो आहे। खेसि कचरा कुंडीअ जी हिकु वसी एराज़ी परे खां नज़र अचे थी। उहा ख़ुशि थी गाॾीअ खे उन तरफ़ खणी अचे थी ऐं हेठि लाहे कचे ते अचे थी, पर खेसि उते बि हिकु सिपाही बंदूक खणियो बीठल नज़र अचे थो, जेको कचरा कुंडीअ खां थोरो पर भरो बीठल आहे। असांजी पुलिस कॾहिं खां असांजी एतिरी ख़ैरख़्वाह थी वई आहे जो चपे चपे ते बीठल आहे। हिन खां अॻु त कॾहिं बि ॾिसण में न आई हुई, कावड़ में हुन पाण सां ॻाल्हाईंदे चयो। हुन गाॾीअ खे तेज़ीअ सां कचे मां रोड ते आणण जी कोशिशि कई। तकड़ में संदसि पुठियां वारी गाॾीअ सां टकर थींदे थींदे बची वियो। वो गाॾीअ खे डोड़ाईंदी रही ऐं संदसि ज़हन में सरकारी अस्पताल जे भरिसां वारी कचरा कुंडीअ जो ख़्यालु आयो। हाणे हुन गाॾीअ जो रुख़ सरकारी अस्पताल तरफ़ मोड़े छॾियो। गाॾी अची कचरा कुंडीअ जे भरिसां बीठी। खेसि ख़बर आहे त उते केतिरो न किचिरो उछलायो वेंदो आहे। संदसि चहिरे ते मुर्क तरी अचे थी। जॾहिं हूअ अस्पताल जे भर में पियल कचरा कुंडीअ वटि कंहिं माण्हूअ खे नथी ॾिसे ऐं तकड़ में गाॾी पासे में बीहारे पंहिंजो बैग खणी हेठि लहे थी, कचरा कुंडीअ तरफ़ वधे थी ऐं हेॾां होॾां ॾिसी बैग मां कुझु कढण लाइ हथु अंदरि विझे थी। यकदमि संदसि नज़र अस्पताल जी भित ते पवे थी जिते CCTV कैमरा लॻल आहे। संदसि चहिरे जी मुर्क ईअं विसामी थी वञे ॼण को ॾीओ हवा जे ज़ोर ते विसामी वियो हुजे। इंतिहाई मायूसीअ वारी कैफ़ियत में वापसि अची गाॾीअ में वेहे थी। खेसि घर खां निकिरंदे 1.5 कलाक थी चुको आहे। निशा फ़ोन कढी कॉलेज जो नंबर मिलाए थी। रिंग वञी रही आहे। हेलो। ॿिए पासे का हिकु मज़बूत औरताणो आवाज़ रेस्पॉन्स करे थो। मैडम, मां निशा पई ॻाल्हायां। अॼु घर में कुझु कमु हुजण करे मां अची न सघंदसि। हूअं बि मुंहिंजा अॼु सेकेंड हाफ में सिर्फ़ु 2 पीरियड आहिनि। ओके निशा, मां तव्हांजी जाइ ते कंहिंजो सब्स्टिट्यूट लॻाए थी छॾियां। पंहिंजो ख़्यालु कजो। महिरबानी मैडम। निशा जवाब में शुक्रियो अदा कयो। मूं जहिड़नि जूनियर लेक्चरर्स लाइ मोकल करण बि आसान कोन्हे। प्रिंसिपल सां ॻाल्हाइण खां पोइ संदसि ज़हन हिकु तरफ़ थी सोचण जोॻो थी वञे थो। हाणे हूअ गाॾीअ खे वापसि घर तरफ़ मोड़े थी ऐं कुझु सोचींदे सोचींदे पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदे पंहिंजी दोस्त आलिया शाह खे वॉइस मैसेज करण लाइ फ़ोन हथ में खणे थी। व्हाट्सएप खोले आलिया शाह जो नंबर ॻोल्हे थी। कन्वर्सेशन खोले वॉइस मैसेज रिकॉर्ड करे थी। आलिया, तूं मूंखे जंहिं सूरत हाल में फासायो आहे उन जो त को जवाब ई कोन्हे। अॼु मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकु अहिड़ो ॾींहुं आयो आहे जंहिंमें 1.5 कलाक अंदरि मूं केतिरा ई टेजारींदड़ लम्हा भोॻिया आहिनि, पर मां बि हिकु फ़ैसिलो कयो आहे त मां हाणे घर थी वञा ऐं इन ख़ौफ़ मां ख़ुदि खे निजात ॾियारियां। थोरी देर में घर जे अॻियां पहुची वञे थी ऐं हॉर्न ॾिए थी। गुड्डू गेट खोले थो। निशा कार पार्क में पंहिंजे पीउ जी गाॾीअ जे भर में पंहिंजी कार पार्क करे बैग खणी घर में पुरएतमाद अंदाज़ सां दाख़िल थिए थी। निशा, ख़ैर आहे? जल्दी घर अची वई आहीं? संदसि माउ खेसि जल्द घर ईंदे ॾिसी पुछे थी। अमां जो आराम करण ते दिलि पे चयो, सो मोकल वठी आई आहियां। निशा पूरे इत्मिनान ऐं पुरएतमाद लहजे में माउ खे जवाबु ॾिए थी। निशा बैग खणी अंदरि कमरे में वञे थी। बैग खे अलमारीअ में हिफ़ाज़त सां रखी ॿाहिरि अचे थी। लाउंज में पियल सोफ़ा ते वेहे थी। संदसि हथ में झलियल मोबाइल फ़ोन मेज़ ते रखी उते पियल पाणीअ जी बोतल मां गिलास में पाणी ओते हिक ई साह में पी थी वञे। संदसि फ़ोन जी स्क्रीन जी लाइट थी ॿरे। फ़ोन हथ में खणी फेसबुक थी खोले। मुख़्तलिफ़ तस्वीरूं वीडियोज़ नज़र अचन्स थियूं। हिकदमि
हिक पोस्ट खे गौर सां पढ़ण लॻे थी। फियर इज़ मोर डेंजरस देन बुलेट। इन जुमिले खे पढ़ी संदसि चेहरे ते मुर्क अची थी वञे। अंदर ई अंदर पंहिंजे उन ख़ौफ़ मां निजात हासिल करण लाइ इन जुमिले खे ॼण को पैगाम थी सम्झे या मुर्की थी पवे। पंहिंजी माउ खे ॻोल्हण लाइ सिधो बोरची खाने में वञे थी, जिते संदसि माउ 2 पहरनि जी मानी ठाहिण लाइ बीठल आहे। अमां अॼु मां थकल आहियां, सॼी राति निंड न आई हुई, इन करे मां सुम्हण थी वञा, मूंखे डिस्टर्ब न कजो। संदसि माउ खे मुर्कंदे ॾिसे थी ऐं चवे थी, ठीकु आहे मुंहिंजी मिठी, तूं भले आराम कर। निशा कमरे में अची दर बंदि करे थी ऐं अलमारीअ मां बैग कढी पलंग ते थी रखे। दरीअ जा पर्दा बंदि थी करे ऐं बैग मां आलिया शाह जी ॾिनल अमानत कढे थी। थोरी देर लाइ उनखे ख़ौफ़ ऐं तजस्सुस जी नज़र सां ॾिसे थी, पर पोइ खेसि उहो जुमिलो यादि अचे थो त ख़ौफ़ गोलीअ खां वधीक ख़तरनाक आहे। हाणे पाण खे ख़ौफ़ खां आज़ादु महसूसु करे रही आहे। बोतल खे हथ में झले गौर सां ॾिसे थी। उहो बोतल जे मथां लॻल लेबल खे चपनि में पढ़े थी, ब्लैक लेबल, ऐं पंहिंजे उचारियल लफ़्ज़नि खे ॿुधी मुस्कुराए थी। बोतल जो ढक खोले विस्की गिलास में उते थी ऐं ख़ुद खे हर ख़ौफ़ खां आज़ादु महसूसु कंदे कुर्सीअ ते विहंदे पहिरियों ढुक भरे थी। अणॼातल अहसास संदसि जिस्म खे घेरे वञे थो। हाणे हूअ ढुक ढुक करे पीए थी ऐं गिलास ख़तमु थियण खां पोइ कुझु मिंट ख़ाली गिलास खे तकींदी रहे थी। फ़ातिहाना मुर्क संदसि चेहरे खे गुलाबी थी करे वञे। बाक़ी बचियल बोतल खे मुस्कुराए ॾिसे थी ऐं उथी बोतल खे वापसि अलमारीअ में रखंदे बोतल सां ॻाल्हाईंदे चवे थी, सुभाणे ताईं अलमारीअ में वेही रह, वरी सुभाणे मिलंदासीं।